कायदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे उस्तादन ऑफिसर्स ऐं नंढनि मुलाज़िमनि पारां वीसी हटायो यूनिवर्सिटी बचायो जे सिलसिले में 6 ॾींहं बि एडमिन ब्लॉक जे साम्हूं बुख हड़ताल जारी रखी, जॾहिं त पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी, शहीद बेनज़ीर भुट्टो जनरल यूनिवर्सिटी, शहीद बेनज़ीर भुट्टो वेटरनरी यूनिवर्सिटी जा पोरियत पिण हिमायत में बुख हड़ताल कैंप ते पहुता। बुख हड़ताल ते वेठल पोरियतनि, उस्तादनि ऐं ऑफिसरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते हिकु ऑडिट कराई वञे असांजी यूनिवर्सिटी जी, ऐं असांजो जेको आहे सो हिन वाइस चांसलर खे पंहिंजे उहिदे तां हटायो वञे ऐं हिन ते इंक्वायरी विहारी वञे ऐं ऑडिट कराए असांजी जेका करप्शन जे वर चढ़ियल आहे बजट उन जो तदारुक कयो वञे। असां चयो त ही करप्शन जो बादशाह आहे। हिन 4 हिकिड़ा पंहिंजा करप्ट ऑफिसर जेके पार्टनर ठाहिया आहिनि, उन में नंबर 1 ते अता मोहम्मद चांडियो अथसि। तक़रीबन घणियूं चार्जूं आहिनि उनखे साईं 3-4 चार्जूं आहिनि। उनजे थ्रू रोज़ानो उनजा तक़रीबन 1 मिलियन जा पंहिंजो चेक्स निकिरंदा आहिनि ऐं उहे गॾिजी खाईंदा आहिनि। कमु त इहो ॾिसो था इदारे में छा थियो आहे। हींअर लाड़काना कैंपस जी ट्रांसपोर्ट सेक्शन तबाह थी चुको आहे। वापडा वारा बिजली कटे विया आहिनि। बॉइज़ हॉस्टल जी जेकी गैस आहे उहा डिस्कनेक्ट कई वई आहे। मिलियंस रुपीज़ जी जेका माना उहा लाइबिलिटी रही पई आहे इदारे ते। माना पेट्रोल जा तक़रीबन 15-20 लख जेका असांजे इदारे ते रहिया पिया आहिनि। ऐं जेके असांजे पंहिंजे लाड़काने जेका रेवेन्यू थिए थी, हॉस्टल आहे, एग्ज़ाम्स जेका आहिनि, उन जेका रेवेन्यू जनरेशन थिए थी, उहा सभई अकाउंट हे था कंट्रोल कनि। असांजा जाइज़ मुतालबा सभ खां पहिरीं आहे त असांजो सिंडिकेट मां रेगुलेशन पास थियल आहे त 2 सालनि जे अंदरि कचे मुलाज़िम खे पको कयो। उन खां पोइ असां वटि जेका असांजा डिपार्टमेंट प्रमोशन आहिनि उहे 2018 खां वठी न थिया आहिनि। असांजो फिलफॉर मुतालबो आहे त अहिड़नि वाइसरनि खे फौरी तौर ते हटायो जेके एम्प्लॉइज़ खे अकोमोडेट करण में नाकाम थी चुका आहिनि ऐं तालीम खे जेको अॻिते नथो वधाए सघे वाइस चांसलर, उहो फेल आहे। ही इतजाज जेके असां वटि जेका असांजी विल आहे, जेके असां वटि स्पिरिट्स आहिनि ऐं ही जेके दोस्त वेठा आहिनि हिते, उन्हनि सभिनी जो इहो एतमाद आहे, वाइदो आहे त जेसि ताईं सलीम समो साहब खे हटायो न वियो वीसी शिप तां, तेसि ताईं ही मुतालबा असां मनता जारी हूंदासीं। कैमरामैन रफ़ाकत तारे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाब।